असीं सिंध जो बेताज बादशाह फ़नकार जलाल चांडियो जेको सिंध जो एक बेहतरीन फ़नकार हुयो यकतारे चपड़ीअ जो ऐं उन जी यादगिरियूं कुझु उन जूं निशानियूं जलाल चांडे जूं। हिन वक़्तु जलाल चांडे खे तक़रीबन 20 सालनि खां मथे थी चुको आहे हिन दुनिया मां वफ़ात कए। अॼोकी वीडियो में उन जूं कुझु निशानियूं ऐं यादगिरियुनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं। उन जो ओताक बि तव्हांखे हिन वीडियो में ॾसींदासीं, उन जी मज़ार बि तव्हांखे हिन वीडियो में ॾसींदासीं ऐं उन खां अलावा हिन वीडियो में तव्हांखे ॾसींदासीं जलाल चांडे वटि गाॾी हुई पंहिंजी, जेका जलाल चांडे तमामु घणी शौक़ सां वरिती हुई ऐं जंहिं टाइम में जलाल चांडे इहा गाॾी वरिती हुई त माण्हुनि वटि उन टाइम में गॾु गाॾो कोन हुयो। तंहिं टाइम में जलाल चांडे पंहिंजे लाइ बहितरीनु हिकु गाॾी वरिती हुई, उन दौर जे हिसाब सां तमामु भली गाॾी वरिती हुई। दोस्तो जलाल चांडे उन गाॾीअ ते किथे महफ़िल थींदो, संगत साथ कमकार थींदो हुयो त उन गाॾीअ ते वञी करे उतां कमकार पंहिंजो लाहे ईंदो हुयो या कंहिं महफ़िल में वेंदो हुयो। दोस्तो हिन वक़्तु जलाल चांडे जी गाॾी पंहिंजे घर में ई बीठी हुई आहे जिथे जलाल चांडियो रहंदो हुयो ऐं उन गाॾीअ खे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। उहा गाॾी उते ई बीठी आहे, निशानी तौरु रखियो वेठा आहिनि ऐं जलाल चांडे जा पुट इन गाॾीअ खे न खपाइनि विकिरो कनि था, न वरी हलाइनि था। छाजे करे उहे चवनि था त असांजे वालिद जो जेको आहे सो निशानी तौरु गाॾी बीठी आहे ऐं जलाल चांडे पंहिंजे पुटनि जे लाइ मिल्कत माल मिल्कत बि गंज छॾे वियो। छाजे करे जलाल चांडियो सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार हुयो। जलाल चांडे इज़त सां गॾोगॾु जलाल चांडे दौलत बि कमाई ऐं जलाल चांडे पंहिंजो नालो बि कमायो। दोस्तो जलाल चांडे जूं गाॾियूं, जलाल चांडे जी गाॾी थी, जलाल चांडे जूं मेहूं, जलाल चांडे जा जेके घोड़ा तातियल हुया ऐं जलाल चांडे जा टोपियूं अजरख ऐं जलाल चांडे जेके कपिड़ा पाता पछाड़ी ॾींहंनि में, बोस्की जो पटको ऐं जलाल चांडे जूं जेके बि निशानी तौरु जेके कम हुया उहे जलाल चांडे जा अॼु ताईं बि 2025 में बि संभालियो वेठा आहिनि ऐं जलाल चांडे जा पुट हिन वक़्तु 2025 में 2 फ़नकार आहिनि। हिकिड़े जो नालो जलाल कलंदर बश्क आहे ऐं ॿिए जो बि नालो इन ई निस्बत आहे। जलाल चांडे खे 4 पुट आहिनि ऐं जलाल चांडे खे हिकिड़ी न्याणी आहे। दोस्तो जलाल चांडे जा 2 फ़नकार आहिनि पुट हिन वक़्तु ऐं तमामु घणी उन्हनि खे मोट मिले पई सिंध मां ऐं उन खां अलावा जलाल चांडियो हिकु सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जूं केस्टूं बि हज़ारनि जे तादाद में हिन वक़्तु बि माण्हुनि वटि निशानी तौरु पियल आहिनि ऐं जलाल चांडे जो तव्हां हिन वक़्तु ओताक ॾिसंदो, जलाल चांडे जो घरु ॾिसंदो, उहो शहज़ादो फ़नकार पाण त वियो हलियो लेकिन पंहिंजूं यादूं छॾे वियो पंहिंजे वथाणनि ते। दोस्तो जलाल चांडे जी मज़ार ॾिसो, जलाल चांडे जो घरु, गाॾियूं ऐं जेको आहे सो ढोर ढगा जानवर जलाल चांडे जी निशानी तौरु अॼु ताईं बि महफ़ूज़ आहिनि। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जहिड़ो फ़नकार ॿियो हिन वक़्तु सिंध में न थी सघंदो। दोस्तो जलाल चांडियो जॾहिं हिन दुनिया में क़दम रखियो तंहिं टाइम में यकतारे चपड़ीअ जो परे परे ताईं को नामो निशान ई न हुयो, लेकिन जलाल चांडे अची यकतारे चपड़ीअ खे एॾो मान ॾिनो ऐं जलाल चांडे अची यकतारे चपड़ीअ खे एॾो जेको आहे सो इज़त बख़्शियो जो अॼु ताईं बि यकतारे चपड़ीअ जे करे जेको आहे सो जलाल चांडियो ऐं ॿिया फ़नकार हिन वक़्तु बि मक़बूल तरीन आहिनि ऐं यकतारो चपड़ी माण्हुनि ॿुधण वटां कयो। छाजे करे अॻु में जलाल चांडे खां अॻु में यकतारे चपड़ीअ जो राग केरु ॿुधण लाइ तयारु न हुयो ऐं यकतारे चपड़ीअ खे केरु ॾिसण जे लाइ तयारु न हुयो। जॾहिं जलाल चांडे यकतारे चपड़ीअ खे पंहिंजे हथ में खयो त जलाल चांडियो एॾो मक़बूल ऐं एॾो बहितरीनु फ़नकार हुयो जो यकतारे चपड़ीअ खे बि दुनिया में तमामु घणी मोट मिली ऐं यकतारे चपड़ीअ जो तमामु घणो नालो थियो। वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।